अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां तजियनि, तबसरनि ऐं शाइरी समेत भेटाउनि सां भरियल प्रोग्राम मंज़रनामो अवांजी ख़िदमत में पेश कयो वेंदो आहे। जग जहान जे ख़बरनि ते मुश्तमिल प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया पिणु अवांजे समातनि जी नज़र कंदा आहियूं। उन सां गॾु गॾु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मुख़्तलिफ़ लेखकनि जूं लिखणियूं, तारुफ़, इंटरव्यू ऐं उन सां गॾु गॾु सिंध में थींदड़ सियासी समाजी तक़रीबनि जो मुकमिल अहवाल ऐं उन सां गॾु गॾु यादगार तक़रीरूं। असीं तारीख़ जा वर्क वराईंदा आहियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। जेकॾहिं अव्हीं असांजी नशरियात लाइव ॿुधणु चाहियो था त पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करे रेडियो जी नशरियात 24 कलाक लाइव ॿुधी सघो था। उन सां गॾु गॾु अव्हीं यूट्यूब चैनल ते वञी सर्च करे सघो था वॉइस ऑफ सिंध न्यूज़, जंहिं ते असांजा प्रोग्राम, असांजूं वीडियोज़ मौजूदु हूंदियूं आहिनि, जिन खे न सिर्फ़ु तव्हीं पाण ॿुधो पर पंहिंजनि दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचायो ऐं ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। 9 फरवरी 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवांजा ख़्वाब तहबीरनि सां लाऊं लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु मुख़्तलिफ़ मंज़र शामिल हूंदा। हक़नि जे हासिलात लाइ जदोजहद जा पेरा बि खणंदासीं ऐं पुलिस जे इंतकामी कार्रवाइनि ते बि नज़र विझंदासीं। उन सां गॾु गॾु असीं झंपीर में विंड पावर माफ़िया पारां मक़ामी माण्हुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ऐं हक़ तलफ़ियुनि बाबति अमार दायो जी ॻाल्हि ॿोल पिणु अवांजे समातनि जी नज़र कंदासीं। डॉक्टर आकाश अंसारी जी ख़ूबसूरत शाइरी पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदे, जॾहिं त मुख़्तलिफ़ यादगार लिखणियूं ऐं उन सां गॾु गॾु शाइरी तोड़े ॾाहनि जा कोल अवांजे समातनि जी नज़र कंदासीं। सभ खां पहिरियां नज़र डोड़ायूं था मुख़ालिफ़ धुर जे आवाज़ दॿाइण वारनि कोशिशनि ऐं हक़नि जे हासिलात लाइ जदोजहद कंदड़नि जी रस्ता रोक बाबति। काल्ह जॾहिं सॼे मुल्क में एहतजाज ऐं हड़ताल जो सॾु ॾिनो वियो तॾहिं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरात नज़र आया, पर घणनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा थी इन करे बि न सघिया जो पुलिस विख विख ते बीठल हुई। जॾहिं बि को ग़रीब माण्हू दाही थींदो आहे इंसाफ़ लाइ, जॾहिं बि जवाबदारनि ख़िलाफ़ को केस दाख़िल करायो वेंदो आहे, तॾहिं उहा ई पुलिस किथे नज़र बि न ईंदी। पर जॾहिं सरकार उन पुलिस खे इस्तेमालु करणु चाहींदी आहे त पुलिस नज़र अचणु लॻंदी आहे। काल्ह बि बिल्कुलु अहिड़ी सूरत हाल नज़र आई। सिंध जे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि अॻियां असां पुलिस बीठल ॾिठीसीं। सिंध जे केतिरनि इलाइक़नि में गिरफ़्तारियूं पिणु कयूं वियूं। एतिरी पुलिस मुख़ालिफ़ धुर जे अॻवाननि खे गिरफ़्तार करण लाइ आती हुई। हूं बि पुलिस ते इहो इल्ज़ाम लॻंदो रहियो आहे त पुलिस हमेशह बेॾोह शहरनि खे गिरफ़्तार कंदी आहे। इज़हार जी आज़ादी ते पाबंदियूं हयूं वियूं आहिनि ऐं सिंध में डिघे अरसे खां कलम 144 लाॻू आहे, जेको ख़तमु थियण जो नालो ई नथो वठे। हुकूमती धुर जा वॾा वॾा जलसा त थियनि था, पर मुख़ालिफ़ धुर खे एहतजाज करण वारो हक़ बि नथो मिली सघे। हुकूमत ख़िलाफ़ जेके धुरियूं बि आवाज़ उथारींदियूं रहियूं आहिनि, उहे सदा इंतकामी कार्रवाइनि जो निशानो बणियूं आहिनि। इहा ॻाल्हि बि सोराहाना सची आहे त हुकूमत खे के ॿियूं धुरियूं हलाए रहियूं आहिनि, जेके इंतकामी कार्रवाइयुनि में यकीन रखनि थियूं ऐं जेके हर खजंदड़ आवाज़ खे
दॿाइण जी जुस्तजू में रुधल आहिनि। इंसानी हक़नि जी लताड़ त हर रोज़ थिए थी, पर पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ आवाज़ बि नथो उथारे सघिजे। सॼे मुल्क में सियासी समाजी धुरियुनि ख़िलाफ़ अण ऐलानियल ऑपरेशन बि हलंदड़ आहे त ॿिए पासे वरी पुलिस बेॾोह माण्हुनि खे बि तशदुद जो निशानो बणाए थी। हिकु पासे जाली मुक़ाबलनि में बेॾोह माण्हू मरी रहिया आहिनि त ॿिए पासे क़तल केस जा जवाबदार गिरफ़्तार ई नथा थियनि। सियासी तौरु को बि माण्हू मुतहरिक थिए थो त खंबे गुम कयो वञे थो। इहो केॾो वॾो अलमियो आहे। काल्ह एहतजाज जे जुर्म में खंबिजी वियल सियासी समाजी कारकुननि वारा मामला इहो सुवाल उथारे रहिया आहिनि त छा हाणे एहतजाज जो हक़ बि माण्हू वटि न आहे। सियासी तौरु मुतहरिक माण्हू हुक्मराननि ते सवाल बि नथा उथारे सघनि। छा प्रेस क्लब ॿाहिरां पुरमन एहतजाज बि नथो करे सघिजे। वक़्त जो फेरो फिरणो आहे ऐं उहो वक़्तु बि परे न आहे जॾहिं इहे ई साॻिया हुक्मरान मुख़ालिफ़ धुर में ईंदा, तॾहिं हिननि सां जेको हशर थींदो इहो तारीख़ जे वर्कनि में वरी बि लिखिजी वेंदो। हिकु पासे ख़ैबर पख्तूनख्वा में दहशतगर्दी खे वधायो वियो आहे त ॿिए पासे वरी बलूचिस्तान में हलंदड़ ऑपरेशन ऐं बग़ावत वारी सूरतहाल नवां इम्तिहान पैदा करे छॾिया आहिनि। जॾहिं त सिंध में क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ पिणु अण ऐलानियल ऑपरेशन जारी आहे। क़ौमी कारकुननि खे जबरी तौरु खंबे गुम कयो वञे थो। एहतजाज करण जी इजाज़त न आहे ऐं जेकॾहिं इन सूरतहाल में को हक़नि जी हासिलात लाइ एहतजाजी जदोजहद जो ऐलान बि करे थो त उनखे भोगरान जा नवां सफ़र भोगणा पवनि था। इहो सभु कुझु तेसि ताईं जारी रहणो आहे जेसि ताईं इलेक्शन में मौजूदा हुक्मराननि खे रद्द न कयो वेंदो ऐं नस्ल दर नस्ल सिंध ते हुक्मरानी कंदड़नि खां एहतसाब न कयो वेंदो। जॾहिं एहतसाब जो अमल शुरू थियो तॾहिं हक़नि जे हासिलात लाइ जेको इनकलाब ईंदो उहो पाण ॼाणूं था त तब्दीली जी नई तंद साबित थींदो। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे पेश करियूं था अमार दायो जी ॻाल्हि ॿोल। ज़ैन दाऊद पोटे लिखियो, अमार दायो जेको शहीद नसरुल्ला गॾाणी जे प्यारनि साथियुनि मां आहे, मुंहिंजो बि प्यारो आहे ऐं ॿेला बचायो कमेटी सां बि लाॻापियल आहे। कराची में वकालत करे थो पर सिंध जे समूरनि मसइलनि ते बेबाकी ऐं दलेरी सां ॻाल्हाए थो, विढ़े थो। हुन जो ॻाल्हाइण दलील ॾियण जो अंदाज़ खेसि कामयाबु प्रोफेशनल वकील त ज़रूरु बणाईंदो, पर हिन वक़्तु सिंध जे मसइलनि जी वकालत हू भरपूर करे रहियो आहे। संदसि ताज़ो मिरपुर माथेले में ॿेलनि जे सलाहकार आॾो ॿेलनि जी वकालत करण वारी मूवी ॾाढी वायरल थी हुई। हुन विलाग में हिन झंपीर में विंड पावर माफ़िया जे मक़ामी माण्हू सां कयल हक़ तलफ़ी खे उजागर कयो आहे, जेको असांजे कोस्टल ऐं काछे जे माण्हू जो वॾो इशू आहे। अचो त ॿुधूं अमार दायो खे। अस्सलाम वालेकुम साथियो, पाण हिन महिल मौजूदु आहियूं ॻोठ उमरचांग लॻ झंपीर। हिते IPP's कंपनी ऐं हीअ जेके ट्रिबाइन्स आहिनि उहे तव्हां ॾिसंदा पिया हूंदव। हिते 13 खां वधीक जेके कंपनीज़ आहिनि उहे हिनी विंड पावर जे ज़रिए जेको आहे बिजली प्रोड्यूस कनि थियूं पियूं ऐं बिजली जेकी प्रोड्यूस थिए थी पई, अफ़सोस सां इहो ई चवणो पए थो सॼी सिंध अंदरि जीअं आमतौर ते थींदो आहे त CSR फंड बि आहिनि, उहे बि जेके आहिनि वॾेरा ऐं चूंडियल नुमाइंदा खाई था वञनि ऐं हुन सां गॾोगॾु असां इहो ॾिसूं था पिया त हितां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां ज़िंदगी पंहिंजी गुज़ारे रहिया आहिनि। न उन्हनि वटि हॉस्पिटल्स आहिनि, न उन्हनि वटि एजुकेशन जो सुठो को निज़ाम आहे। अच्छा, हितां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके मुश्किलातूं आहिनि उन्हनि खे दरपेश अचनि थियूं पियूं, पर उन सां गॾोगॾु असांखे इहो नज़र बि अचे थो, असां जंहिं महिल उन सां मिलियासीं उहे चवनि था जॾहिं असां पंहिंजे राइट्स जी ॻाल्हि कयूं था त असांखे पंहिंजा जेके कॉन्स्टिट्यूशनल राइट्स आहिनि उहे ॾिना वञनि ऐं असांखे CSR फंड असां ताईं मुंतक़िल कयो वञे ऐं असांखे हिननि ज़मीननि जो जी कंपनसेशन ॾिनी वञे त उहो असांखे ख़बर पई त हू जॾहिं इहे शयूं घुरनि था त हुननि ते गद्दारी जूं FIR कनि था, हुननि जे मथां जेको आहे भत्तेखोरी जूं FIR कनि था त हीअ असांखां भत्तो घुरनि था, हीअ असांखां एक्सटॉर्शन था वठनि। गॾु हिकिड़ी ॿी शइ त वाइल्ड लाइफ जेकी आहे उहा इलाही जेकी आहे उहा मुतासिर थिए थी पई। ही जेके ॿाहिरि जा जेके पखी अचनि था पिया
हिननि विंड पावर सां टकराइजी वञनि था ऐं हज़ारनि में हिते विंड पावर्स आहिनि IPP कंपनीज़ आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ कंपनीज़ आहिनि FFCs जा जेको आहे सो हिते ही पावर जेके टर्बाइन्स आहिनि उहे बि लॻल आहिनि ऐं राति जो हिन जो जेको शोर आहे जेकी नॉइज़ पॉल्यूशन थिए थी पई ही सभु कुझु हुजण जे बावजूदि हितां जो जेको माण्हू आहे उहो हिकिड़ी इंतिहाई कर्बनाक ऐं भयानक तरीन ज़िंदगी गुज़ारे थो पियो। हिते उन्हनि वटि पीअण लाइ पाणी न आहे, हिते इवन चौकीदार बि मक़ामी माण्हुनि खे कोन थो रखियो वञे। ही हज़ारनि जी तादाद में जेके लॻल आहिनि ऐं ही जेके ज़मीनूं आहिनि बुनियादी तौर ते हिकिड़ी उहे ज़मीनूं हुयूं जेके गवर्नमेंट जूं ज़मीनूं आहिनि, लेकिन हिकिड़ी उहे ज़मीनूं 7 फार्म वारियूं खातनि वारियूं ज़मीनूं उहा बि बंदूक जी ज़ोर ते ॾाढी जबर जी ज़ोर ते असांजे माण्हुनि खां खसियूं हुयूं ऐं जेकॾहिं हू चवनि था त हिन जी असांखे कंपनसेशन ॾियो या असांखे हिते इवन हिते हालति एॾी ख़राबु आहे जो हितां जे स्कूलनि खे दर बि न आहिनि। इवन 2 खां 3 हिकिड़ा स्कूल आहिनि जेके गवर्नमेंट जा आहिनि पर लेकिन पेमरा जे वेबसाइट ते हिननि जमा कराई आहे रिपोर्ट त असां झंपीर जो जेको बि ही जेको इलाइक़ो आहे इनखे हॉस्पिटल्स ॾिनियूं आहिनि, हिननि खे असां पंहिंजो स्कूल्स ॾिना आहिनि, हिननि खे असां एम्बुलेंसिस फराहम कयूं आहिनि। जीअं असां ॾिठो आहे त सॼी सिंध जे अंदरि हिन जी जेके ठगी जो ठाह जेको आहे हिननि जो हिन कैपिटलिस्ट क्लास जो या जेको रूलिंग एलीट क्लास आहे जंहिंमें सिंध जो जागीरदार इन्वॉल्व आहे, ख़ासि करे पीपल्स पार्टी इन्वॉल्व आहे ऐं उन जा जेके आका आहिनि जेके सॼे निज़ाम खे ऐं डेमोक्रेसी खे फ्रैक्चर कयूं वेठा आहिनि ऐं सॼे जेको निज़ाम आहे उनखे हाईजेक कयूं वेठा आहिनि। हीअ असां ॾिसूं था त असांखे आमतौर ते चयो वञे थो त थर जेको आहे सो सभिनी जी तक़दीर बदिलाईंदो, हू सभिनी जी तक़दीर बदिलाए थो। इन मां मुरादी आहे त हू हिकिड़े मख़सूस टोलो आहे जंहिंजा हू मफ़ादात जेके आहिनि उहे प्रोटेक्ट था थियनि, लेकिन हितां जे मक़ामी माण्हुनि जा जीअं थर जे माण्हुनि जा जेको मफ़ादात आहिनि उहे प्रोटेक्ट कोन था थियनि, हुननि जूं ज़िंदगियूं अजीरनि ऐं तबाह ऐं बर्बाद आहिनि। हितां जो बि माण्हू ईअं ई बर्बाद थिए थो पियो। हितां जे माण्हू खे ही सॼी रियासत जेको आहे हिन सभु शयुनि खे वखर बणाए चुकी आहे, हिन जे लाइ ही कमोडिटी आहे। लेकिन अगरि असांजे माण्हुनि खे इहे शयूं न मिलंदियूं त हू आख़िर कंहिंखां हू घुर कंदो। तो ही सोशल मीडिया जे ज़रिए असां चाहियूं था त हितां जे जेके माण्हू आहिनि उन जी आवाज़ खे वधि खां वधि बुलंद कयो वञे। 2007 जे अंदरि जॾहिं ही इनिशिएटिव वरितो वियो त असांखे इहा बि ॿुधण वटां इहा ॻाल्हि मिली त ही जेके टर्बाइन्स आहिनि इन जो जेको कलर आहे बुनियादी तौर ते इहो वाइट कलर आहे। त हितां जे मक़ामी माण्हुनि एतिजाज कयो त इहो कलर जेको आहे इहो ब्लैक हुजणु घुरिजे, छो जे ब्लैक कलर हुजे सां जेकी वाइल्ड लाइफ मुतासिर थिए थी पई उहा मुतासिर न थींदी चाहिए। जेके साबेर पखी अचनि था या जेके ॿाहिरि जा पखी अचनि था त उहे हिननि में लॻी करे मरी था वञनि। हू जॾहिं टोलनि में अचनि था त उनखां पोइ इएं थियो त उनजो इहो मुतालबो बि न मञियो वियो। छो जो हीउ जॾहिं अछो कलर आहे त उहो टेक्निकली हुननि ॾिठो त अछे कलर सां हिन जी जेको आहे सो हिन मशीन जी जेको आहे सो वधे थी पई, एज वधे थी पई ऐं ब्लैक कलर सां शायदि को टेक्निकल को इशू अचे पियो जंहिंजे करे हुननि कयो। लेकिन इन मां इहो अख़ज़ करे सघिजे थो त हुननि खे मफ़ादात कंहिंजा अज़ीज़ हुया, हुननि खे न वाइल्ड लाइफ अज़ीज़ हुई न हितां जा माण्हुनि जा मफ़ादात अज़ीज़ हुया। अगरि उनखे को काशे अज़ीज़ आहे त उहो उजारादारी अज़ीज़ आहे, हितां जो जेको आहे जेको सरमायो कमाइनि था उहो अज़ीज़ आहे। लेकिन असां हिते ॾिठोसीं त रोड रस्ते नाले जी का शइ ई न आहे, न को रोड आहे न को रस्तो आहे, सिर्फ़ु पत्थर पियल आहिनि, कंहिं क़िस्म जी का डेवलपमेंट कोन्हे। ही उहो चेहरो आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं था त सिंधी माण्हू आख़िर छो थो किराए करे पियो। आमतौर ते इहो चयो वेंदो आहे त बलोच छो था किराए कनि, सिंधी छो था किराए कनि। उनजे किराए करण जी वजह इहा आहे, उन्हनि जी रोइण जी ऐं मज़ाहमत ऐं रेज़िस्टेंस जी बुनियादी वजह इहा आहे त हुननि खे हर हवाले सां हर पासे खां दीवार सां लॻायो वञे थो। हुननि खे हुननि जा जेके राइट्स आहिनि उहे बुनियादी तौर ते उहे राइट्स हर सूरत में खसिया वञनि था ऐं थिए ईअं थो पियो त रिबटल में हू मज़ाहमत करे थो ऐं इहो ई फितरत जो कानून आहे। अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामे साण आऊं अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। कराची अदबी मेले ते जॾहिं बहस हली रहिया आहिनि तॾहिं वॾो सुवाल इहो बि साम्हूं आयो आहे त आवाम जी आख़िर अदबी मेलनि में दिलचस्पी छो नाहे रही। सिंध जो मज़ाहिमती अदब आख़िर केॾांहुं वियो आहे? मज़ाहिमती अदब खां मेलाई अदब ताईं वारो सफ़र कीअं पियो थिए? इन समूरी सूरत हाल ते मंज़ूर कल्होड़ो जो लेख अवांजे समातनि जी नज़र करियूं था जेको हुन 2019 में लिखियो हो।
सिंध उहे दौर बि ॾिठा जॾहिं उन मुक़दस नाले वठण ते टीपन फटकनि ऐं क़ैद बंद जूं सज़ाऊं आम जाम हुयूं। आमरीतनि जा ॾमर जहिड़ी रीति हिन उदास वादी जे वासियुनि ते कड़किया। उन्हनि जी शायदि अयूबी आमरीत 1 यूनिट जा कहरी साल, यहयाई ज़माने जूं सहूबतूं, कंट्रोल्ड डेमोक्रेसी ऐं ज़ियाउल हक़ जी आपेशाही ताईं जहिड़ी रीति सिंध भोॻियो, अहिड़ियूं भोगनाऊं बाक़ी मज़लूम इकाइनि जे नसीब में किथे। हिन ख़िते अंदरि सिंध मज़ाहिब जो मर्कज़ ऐं उहिञाण रही आहे। हक़ सच जे दाई मुतलाशी सिंध हिन ख़िते अंदरि बाक़ी वसंदड़ फितरी ऐं तारीख़ी क़ौमुनि लाइ उत्साह जो बाहिस बणियल रही आहे। मोहनजोदड़ो ऐं भिटाई जी भूअं जी बग़ावत जी तारीख़ आलम आश्कार आहे। ईरानियुनि, अफ़गानियुनि, अरगुननि, तुर्खाननि ऐं अंग्रेज़नि ख़िलाफ़ आजपे जूं जंगियूं जोटींदड़, पंहिंजे वजूद जी बका लाइ सभु कुझु फ़ना कंदड़ अमन पसंदि सिंधियुनि जा सख़्तु नाक़द बि इन ॻाल्हि खां इनकारी नाहिनि त सिंध जी इन मज़ाहिमत, बग़ावत, हक़ ऐं सच जे आलमगीर नज़रिए पुठियां वॾो मुहरक मज़ाहिमती अदब रहियो आहे। छाकाणि त हिन धरती जो बाज़मीर लिखारी कॾहिं बि सरकारी दरबारी न रहियो आहे। परे न वञूं, उन दौर जा नस्ल अॼु बि सिंध में साह खणनि था जॾहिं सिंध जो नालो वठण ऐं सिंधी सॾाइण रियासती गुनाह हो त क़ासिम पत्थर जहिड़नि कहाणीकारनि पत्थर सिंधी सॾाइण शुरू कयो त सिंध अंदरि राजनि पंहिंजे ज़ातियुनि जा टैग लाहे फिटा करे पंहिंजनि नालनि पुठियां सिंधी लॻाए सिंधी सॾाइण लॻा। सिंध जो नालो दुनिया जे नक्शे तां मिटाइण लाइ जेके रियासती साज़िशूं ऐं ट्रकबाज़ियूं थियूं, आवाम खां अॼु सिंध जे अदीबनि शाइरनि वॾे वाक़े सरियाम चई ॾिनो, धरती दीन धर्म, धरती दीन धर्म, धरती काबो, धरती काशी, धरती देरो हरम। अॼु जीअं सोशल मीडिया ऐं रॉकेट जी स्पीड, जीअं हलंदड़ प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जा सोर्स मुयसरु न हुआ, वॾा वॾा हादसा ऐं ऐलान 24 ऐं 48 कलाकनि खां पोइ मुश्किल सां माण्हुनि ताईं पहुचंदा हुआ। उन दौर में सिंध जो अदब ऐं सियासत जॾहिं मुतहरिक थींदा हुआ त कूड़ा कानून टुटंदा हुआ, रियासती जबर पोइते हटंदा हुआ ऐं मज़ाहिब जी नई तारीख़ रक़म थींदी हुई। बज़ में सूफ़िया सिंध जे जलसनि, सिंधी शामनि ऐं रूह रिहाण जे रिहाणियुनि में सिंध जे अदीबनि शाइरनि खे ॿुधण लाइ आवाम जा समुंड उथलंदा हुआ ऐं हर पासे उहे पड़लाव हूंदा हुआ त सहंदो केरु मयारो यार, सिंधड़ी ते सिर केरु न ॾींदो। उन दौर जो अदीब पंहिंजे किताबनि जी अर्पना कंहिं बि तवंगर ख़ान खे न पर मारवड़नि, आलमनि, दानिश्वरनि ऐं सियासी कारकुननि खे कंदो हो। का हाकिम, वज़ीर, कबीर, काज़ी ऐं अमलदार जी सलामी सनाख़्वानी पंहिंजी तोहीन सम्झंदा हुआ। वक़्तु छा त मटियो आहे, मज़ाहिम जी असास ऐं मीरास जी जाइ ते मेला ई मेला आहिनि। 24 कलाक उन मेलनि जी प्रचार जे बावजूदि पिंडाल ॿुसा ई ॿुसा आहिनि। सोसाइटी उन्हनि मेलनि ऐं ठेलनि में विकिरो थींदड़ अदबी मंजन वठण लाइ तयारु नज़र नथी अचे, छाकाणि त सरकारनि जे आशीर्वादनि सां, हाकिमनि जे सनाख़्वाननि ऐं सस्ते शोहरतनि सां समाजी ऐं क़ौमी आबियारी, बेदारी, सुजाॻी, रहबरी, रहनुमाई कॾहिं बि मुमकिन न थी आहे, न वरी कॾहिं मुमकिन थींदी। साम्राज हर दौर में रहणो आहे। हिन दौर जो बि साम्राज आहे जंहिं पंहिंजी शक्ल तब्दील कई आहे। सिंध जी वॾी अक्सरियती आबादी अफ्रीका जे महरूम माण्हुनि खां वधीक बदतरीन ज़िंदगी घारे थी। वॾेरप ऐं सॻोरप सिंध खे आजो करण लाइ तयारु नाहे। जिते ॿार फतकी फतकी मरंदा हुजनि, ख़ुदकशियूं ऐं खून रेज़ियूं रोज़ जो मामूलु हुजनि, गुम कयल माण्हू जो देश को ॿियो आहे छा जेको सिंध जे उन मेलाई अदीबनि खे नज़र नथो अचे त सिंधड़ी तुंहिंजी सींद ॾिसी राति भिटाई घोट रुनो। सरकार खां माल रखण लाइ अहिड़ा माडाण मचाए माडिटर बणिजी कहिड़ी मज़ाहिमत सरंजाम ॾिनी पई वञे। अदब आम वारो ई ज़िंदा रहंदो ऐं महानता माणींदो रहंदो, न कि DSLR कैमराउनि जूं अखियूं खीरियूं कंदड़ फ्लैश सां निकितल लशपश फ़ोटोज़, फेसबुक जे स्टेटस, ट्विटर जे ट्वीट्स ऐं व्हाट्सअप जे स्टोरीज़ सां नसर ऐं नज़म इनकलाब ईंदो। वक़्त जो मोरख अॼु ई सुभाणे जी तारीख़ जो तयुन वेठो करे पोइ मतां मयार ॾियो त ऋण मां का रड़ न आई। नामियारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी लिखियो, ढोलिया छो भला छाछरो वएं छॾे, सांवलिया छो भला छाछरो वएं छॾे। इहा ख़ूबसूरत शाइरी
अचो त डॉक्टर आकाश अंसारी खां ॿुधूं। डॉक्टर आकाश अंसारी हिन शाइरी जे लिखजण जो पस मंज़र बि ॿुधाए पियो। ख़ूबसूरत शाइरी, ख़ूबसूरत रिकॉर्डिंग ऐं अमूल इंसान डॉक्टर आकाश अंसारी जे पंहिंजे आवाज़ में। मुंहिंजे घर में हिकिड़ो थर जो बोरची आहे, उहो पहिरीं कराची में हूंदो हो, हाणे मूं वटि हो हाणे रवानो थी वियो छॾे वियो आहे। सो उनखे उहो छा छॾे वियो ऐं उनखे अक्सर करे घरवारी फोन कंदी हुई। पोइ हीउ दाग पचाईंदे पचाईंदे फोन खणी ॿाहिरि हली वेंदो, पोइ दाग सड़ी वेंदो। पोइ मुंहिंजो छा भला तो मसइलो तोसां छा आहे? चई मुंहिंजी घरवारी चए थी त हाणे तूं अच न भला, हाणे अॻे तूं कराची में हाणे वेझो ईअं तूं छा छड़े छो नथो अचे? उन जी ॻाल्हि खे मूं महसूसु करे हिकु गीत लिखियो आहे जेको मास्टर अली ॻायो आहे, ॾाढो भलो ॻायो आहे। काश उहो अचिणो हो पर उनजी वालदा जी तबियत ख़राब थी पई। ढोलिया छो भला छाछरो वें छॾे, सांवलिया छो भला छाछरो वें छॾे, गजलिया छो भला छाछरो वें छॾे। हीअ कराची मोई मूंखां थी वई मिठी, हीअ कराची मोई मूंखां थी वई मिठी, या नई का निभागी तो आहे ॾिठी। हीअ कराची मोई मूंखां थी वई मिठी, या नई का निभागी तो आहे ॾिठी। हा तॾहिं खां वें, हा तॾहिं वें तूं मूंखे ग़मनि में गॾे, ढोलिया छो भला छाछरो वें छॾे, कजलिया छो भला छाछरो वें छॾे। तो पुॼाणा पिरी भिट भड़बांगा, तो पुॼाणा पिरी भिट भड़बांगा, नीरड़ी शाम मूं लाइ ॼण नांगा। सभु कुॾण कूड़ थिया, कुॾंदा हुआसीं, रांदियूं रहंदा हुआसीं, सभु कुॾण कूड़ थिया, सभु लुॾण विया लॾे। वणनि में लोडूं ॿधी जेके लुॾंदा हुआसीं। तो पुॼाणा पिरी भिट भड़बांगा, नीरड़ी शाम मूं लाइ ॼण नांगा। सभु कुॾण कूड़ थिया, सभु लुॾण विया लॾे, छेलिया छो भला छाछरो वें छॾे। मूं त भीलण खां भुॻड़ा उधारा थिया। ये पाड़े में जेके भीलण जो ॻोठ हो, भीलण जो ॻोठ, उन भीलण खां भला तो पैसा कोन मोकिलिया, मूं उन खां भुॻड़ा उधारा कया। मूं त भीलण खां भुॻड़ा उधारा खया, सेब अटकी निड़ीअ मंझि मूंखे पिया। कीअं कीअं पेई जलां, कीअं पेई जलियां, कंहिंखे सॼां, कंहिंखे सलियां सॾे, छेलिया छो भला छाछरो वें छॾे। हाणे हुते सूरताल थी ॿुधाएसि हिते छा पियो थिए, हिते वहे वापरे छा पियो। रोज़ रेंजर रुॻो हा हिते पई रुले, रोज़ रेंजर रुॻो हा हिते पई रुले, जेका मारुनि जे मुंहं ते मिठी पई मले। मोर विया सभु मरी, लोक विया सभु रॾे, सांवलिया छो भला छाछरो वें छॾे। हेल बादल बि तो जीअं बरसे नथो, तूं अची मूंखे बस बरसंदो आहीं, हाणे बादल बि असण छॾे। हेल बादल बि तो जीअं बरसे नथो, को तितर बि हिते हाणे तरसे नथो। हाण आकाश बि सभु छमर वियो छॾे, छेलिया छो भला छाछरो वें छॾे, छो भला छाछरो वें छॾे। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हां ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अव्हांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं प्रोग्राम मंज़रनामो। उन सां गॾोगॾु ख़बरुनि ते मुश्तमिल प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया, जॾहिं त मुख़्तलिफ़ तजिया, तबसरा ऐं इंटरव्यू पिणु नशर थींदा आहिनि। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात 24 कलाक नशर कंदा आहियूं। जेकॾहिं रेडियो जी नशरियात तव्हीं लाइव ॿुधणु चाहियो था त पोइ पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी लिखो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। बलूचिस्तान जी सूरतहाल ऐं हुक्मरान जे ग़ैर ज़िम्मेवाराणे रवैये बाबति प्रोफेसर मीर मुनवर टालपुर लिखे थो, बलूचिस्तान
एराज़ीअ जे लिहाज़ खां पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो आहे। नायाब कुदरती मैदनियात ऐं वसीलनि सां मालामाल सरज़मीन आहे। हूं बि बलूचिस्तान हुजे, ख़ैबर पख्तूनख्वा हुजे, सिंध हुजे, सराइकी वसेब हुजे, पंजाब हुजे, गिलगित बल्तिस्तान हुजे या कश्मीर, खून रेज़ी भला केरु चाहींदो। दहशतगर्दी या रियासत तरफ़ां हुजे या कंहिं बि तनज़ीम तरफ़ां हुजे, केरु उनखे पसंदि कंदो या केरु उनजी हिमायत कंदो। पर हर अमल जा के न के सबब ज़रूर हूंदा आहिनि। पंहिंजे वालदेन, ख़ानदान, घर, ॿार, अज़ीज़, दोस्त, अहबाब ऐं पुरमन ज़िंदगी खे अलविदा करे जान हथ ते रखी ज़िंदगी सां खेॾण वारो रस्तो इख़्तियार करणु को आम या रिवायती फ़ैसिलो त न हूंदो। चवण लाइ त इहो चवणु शायदि सवलो आहे त एतिरा डॉलर या एतिरा रुपया वठी उहे नौजवान उहो रस्तो इख़्तियार कनि था। पर जेकॾहिं ईमानदारी सां पंहिंजे सीने ते हथ रखी ॿुधायो त छा चङी ख़ासी रक़म जे एवज़ जेकॾहिं तव्हांखे बि जान हथ ते रखी कंहिं मक़सद लाइ इस्तेमालु थियण जी पुरकशिश पेशकश कई वञे त छा तव्हां अहिड़ी पेशकश क़बूल कंदो? मुमकिन आहे त ॿियूं गैर मुल्की ताक़तूं अहिड़ी सूरतहाल में फ़ाइदो वठण लाइ पस परदा मुदाख़िलत कंदियूं हुजनि, पर उनजे बावजूदि ॼाणी वाणी मौज जे मुंहं में वञण जो फ़ैसिलो आसान न हूंदो आहे। बलूचिस्तान जे मौजूदा हालतुनि जा जाइज़ सबब बि आहिनि त 7 ॾहाकनि ते ॿधल हिकु तलख़ तारीख़ बि मौजूदु आहे। असांजा ॿिया आलिमिया पंहिंजी जाइ ते, पर हिकु आलिमियो इहो बि आहे त मुल्क जूं रिवायती मौक़े परस्त, बुज़दिल, करप्ट, नाहिल, लालची, ख़ुशामदी ऐं सौदेबाज़ ऐं बार बार इक़्तिदार में ईंदड़ जमायतुनि जूं क़यादतूं जॾहिं इक़्तिदार मां हटायूं वञनि थियूं त कॾहिं पाण खे नज़रियाती सॾणु लॻनि थियूं त कॾहिं ईंट सां ईंट वॼाइण जा वॾा वॾा बयान ॾियनि थियूं ऐं दावाऊं कनि थियूं। कॾहिं वोट को इज़त दो जो नारो हणनि थियूं त कॾहिं बलूचिस्तान सां यकजहती जो इज़हार कंदे अहसास महरूमी खे तस्लीम कनि थियूं त कॾहिं लापता शहरनि जे मसइलनि ते सख़्तु ॻणती बि ज़ाहिर कनि थियूं। इक़्तिदार में अचण बैदि उन्हनि सभिनी नाइंसाफ़ियुनि जे अज़ाले ऐं ख़ात्मे जा वाइदा कनि थियूं। पीपल्स पार्टी जा बाइख़्तियार अॻुवाण जॾहिं पहिरियों भेरो पाकिस्तान जा सदर बणिया त मुल्क जे सरबराह ऐं मुस्लिह फ़ौज जे सुप्रीम कमांडर जी हैसियत सां बलूचिस्तान जी अवाम सां थियल वाइदे ख़िलाफ़ियनि ऐं नाइंसाफ़ियुनि ते बलूचिस्तान जी अवाम खां माफ़ी बि घुरी चुका आहिनि। पर उनखां पोइ जेको कुझु थींदो रहियो इहो बि सभिनी जे साम्हूं आहे। ख़्वाजा आसिफ़, जेके पाण बि कॾहिं सियासत में इस्टेब्लिशमेंट जी मुदाख़िलत ख़िलाफ़ असेंबली में केतिरा ई भेरा तक़रीरूं कंदा रहिया, अॼु इस्टेब्लिशमेंट जे तर्जुमान तौरु चवनि था त बलूचिस्तान जी अहसास महरूमी जी ॻाल्हि फ़राड आहे ऐं लापता माण्हुनि जो रुअण ड्रामो आहे। न सिर्फ़ु ख़्वाजा आसिफ़ जा अहिड़ा बयान बलूचिस्तान जे अवाम जे ज़ख़्मनि ते लूणु ॿुरकण बराबरि आहिनि, पर बलूचिस्तान जे मौजूदा अक़िले कुल वॾे वज़ीर जा बयान ऐं दावाऊं बि ॿरंदड़ बाहि ते तेल हारण जहिड़ियूं आहिनि। जेकॾहिं बलूचिस्तान सां थियल वाइदे ख़िलाफ़ियूं, नाइंसाफ़ियूं, जबर, अहसास महरूमी ऐं शहरियुनि खे लापता करण जो सिलसिलो सभु कुझु फ़राड ऐं ड्रामो आहे त पोइ सुवाल पैदा थो थिए त अॼु बलूचिस्तान में जेके खूनी रेज़ी जा मुक़ाबला या हमला या कारवायूं थी रहियूं आहिनि, छा उहे ईअं ई थी रहियूं आहिनि? छा बलूचिस्तान जी अवाम जी तमामु वॾी ऐं फ़ैसिलाती अक्सरियत बिना सबब बलोच यकजहती कमेटी सां गॾु बीठी आहे? छा बलूचिस्तान जी अवाम जी वॾी अक्सरियत खे गैर मुल्की एजेंट ऐं गद्दार करार ॾियण वारो रवैयो दुरुस्त आहे? बलूचिस्तान में जेको कुझु थी रहियो आहे उन मां केरु ख़ुशि आहे? पर जेको कुझु थी रहियो आहे छा उहो शौक़िया ऐं बिना सबब थी रहियो आहे? बेशक मौजूदा सूरतहाल जा सबब आहिनि ऐं उन्हनि सबबनि जी सदाकत जो एतिराफ़ रिवायती हुक्मरान पाण बि कंदा रहिया आहिनि। तंहिं करे सभिनी बरसरे इक़्तिदार सियासी जमायतनि ऐं ज़िम्मेवार हल्कनि खां गुज़ारिश आहे त हू बलूचिस्तान जी अवाम जी अक्सरियत ख़िलाफ़ु बयानबाज़ी करण खां पासो कनि, उन्हनि जे अहसासनि ऐं जज़्बनि जो एतिराम कनि, सभु ज़मीनी हक़ीक़तूं तस्लीम कनि, गैर ज़िम्मेवारानो रवैयो इख़्तियार करणु बंदि कनि ऐं पुरमन जदोजहद कंदड़ बासर ऐं निमेदा सियासी क़यादत जे वसीलनि सियासी अमल ऐं ॻाल्हियुनि ज़रिए बलूचिस्तान जे मसइले जो हल कढनि। बलूचिस्तान में पुरमन जदोजहद कंदड़ क़ुवतनि खे बर्दाश्त न करण जी आख़िर कहिड़ी वजह आहे? आख़िर कहिड़ो सबबु आहे? प्रोग्राम मंज़रनामे में हाणे पेश करियूं था रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी लाइब्रेरी मंझां मोहम्मद उस्मान राहुकड़े जो ख़ूबसूरत लेख जेको तारीख़ जे वर्कनि ते आधारियल आहे।
नाम्यारो साफ़ी ऐं लेखक उस्मान राहुकड़ो पंहिंजे किताब सिंधु ऐं हाकड़े जा वहकरा में सूंडा जो नालो ऐं सिंधु जो पलो खाई मरंदड़ हाकिम जे उनवान हेठि लिखे थो। सूंडा शहर जेको सिंध जे समूह हुकुमरान जाम तमाची सिंधु जे किनारे आबाद करायो, सो हिन वक़्तु खंडर बणियल आहे। हिन खंडर बणियल बाग जी तारीख़ ते इलाही दज़ चढ़ियल आहे, पर सूंडा सां जेका संतराशी वाकियल आहे सा सूंडा जे हज़ारे क़बरनि ते थियल आहे। तिन क़बरनि में कहिड़ा कहिड़ा नामवर जोधा, जंगी जवान, औरतूं दफ़न थियल आहिनि, तिन जे नालनि ज़ातियुनि खां तारीख़ जा पन्ना हिन वक़्त ताईं अणवाक़ुफ़ आहिनि। पर जे सिंधु जे किनारे सां मुंहिंजो दड़ो सुमेत सवें तहज़ीबी शहरनि जे खंडरनि हिन क़ब्रिस्तान खे ॾिठो वञे त सूंडा जो क़ब्रिस्तान फ़न संतराशी जो शाहकार नज़र ईंदो। जेकॾहिं असां तारीख़ ते नज़र विझंदासीं त 1300 क़बल मसीह खां 500 क़बल मसीह ताईं मिटी ऐं काठ मां ठहियल घरनि जी अॾावत नज़र ईंदी। अशोक आज़म जे दौर में हिन फ़न खे नई जिदत मिली। अशोक आज़म जे दौर खां अॻु इमारत साज़ी सादे नमूने सां कई वेंदी हुई, पर हुन जे दौर में गुलनि जी गुलकारी फ़न संतराशी में शामिल थी। डॉक्टर अहमद हसन तानी लिखे थो त सिंध वारो ख़ितो हिंदुस्तान जो अहिड़ो हिसो रहियो आहे जिते इंसानी तहज़ीब सभ खां अॻु अखि खोली। सिंध में हिंदू मत, ॿुध मत ऐं जीन मत जो असरु मौजूदु हो, जंहिं करे उन फ़न जो असरु इस्लामी फ़न ते पिणु पियो। सिंध में मस्जिदनि जी तइमीर ते तुर्की, ईरान, मिस्र ऐं हिंद जी तइमीर जो असरु नज़र अचे थो। सूंडा जे क़बरनि बाबति डॉक्टर ग़ुलाम अली अलाना लिखे थो त सूंडा क़ब्रिस्तान में काफ़ी क़बरनि ते घोड़े सवारनि जूं तस्वीरूं ठहियल आहिनि, जिन जे हिकिड़े हथ में नेज़ो ऐं ॿिए हथ में ढाल आहे। किन क़बरनि ते पटका या पग तराशियल आहे। ईअं क़बरनि जी सुञाणप मुख़्तलिफ़ निशान सां कई वई आहे। सूंडा वारे क़ब्रिस्तान जी फ़न संतराशी बाबति काफ़ी मुहक़िक़ मुतफ़िक़ आहिनि त सूंडा वारे क़बरनि जो फ़न समा दौर में गुजरात खां हिते पहुतो। गुजरात में इमारत साज़ी ते हिन क़िस्म जी संतराशी थियल आहे। चयो वञे थो त सुल्तान महमूद तुग़लक खे मलाहनि पलो खारायो ऐं पले जो कंडो निड़ी में फासण करे सुल्तान महमूद तुग़लक सूंडा में वफ़ात करे वियो। हिन वक़्तु सूंडा पतण वीरानो उन करे आहे त सिंधु में कोटड़ी खां हेठि पाणी जो फुड़ो नथो अचे, उन करे पतण ऐं सूंडा मियाण वीरान बणिजी विया। हिन वक़्तु सूंडा क़ब्रिस्तान सिंधु जे ओलह पासे हाईवे जे ओभर पासे हिकु टकरी ते मौजूदु आहे। सूंडा जे उन शहर ख़मोशा में हिकिड़ी तारीख़ दफ़न आहे। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। प्रोग्राम मंज़रनामो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो वेंदो आहे। सिंध समेत दुनिया जे कुंड कुर्छ मां पहुतल ख़बरनि ते मुश्तमिल प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया पिणु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो मक़बूल तरीन प्रोग्राम आहे, जंहिंमें असीं ख़बरूं पेश कंदा आहियूं। उन सां गॾोगॾु ट्रांसमिशन में असीं नशर कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मुख़्तलिफ़ तजिया, तबसरा ऐं प्रोग्रामनि जी रिपोर्ट, मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जी रिकॉर्डिंग। उन सां गॾोगॾु यादगार तक़रीरूं पिणु रेडियो जी ट्रांसमिशन जो हिसो हूंदियूं आहिनि। जेकॾहिं अव्हीं असांजी ट्रांसमिशन लाइव ॿुधणु चाहियो था त पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ऐप डाउनलोड करे ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी लाइव नशरियात। उन सां गॾोगॾु अव्हीं ॿुधी सघो था असांजा प्रोग्राम यूट्यूब चैनल ते पिणु। यूट्यूब चैनल ते असांजा प्रोग्राम ॿुधण लाइ सर्च करियो वॉइस ऑफ सिंध न्यूज़। रेडियो जे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सचाई जो ही सॾ घर घर ताईं पहुची सघे। अॼु बरख समाज सुधारक अदीब ऐं तालीमदान मोहम्मद सलमान शेख जी सालगिरह मल्हाई पई वञे।
सालगिरह ते खेसि भेटा पेश करण लाइ असीं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था संदसि तारुफ़ जेको असां अव्हां लाइ पेश करे रहिया आहियूं इनसाइक्लोपीडिया सिंधियाना तां। बरखत समाज सुधारक अदीब ऐं तालीमदान मोहम्मद सलेमान वल्द मोहम्मद हसन शेख 9 फरवरी 1942 ते हाला में जनम वरितो। इब्तदाई ऐं सानवी तालीम हाला ऐं इंटर गवर्नमेंट कॉलेज कारी मोरी हैदराबाद मां पास करण बाद MBBS लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरे मां कयाईं। उन सां गॾोगॾु सिंगापुर समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि मां पिणु तालीम पिरायाईं। डॉक्टर सलेमान शेख 1967 खां 1972 ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इस्पतालनि में मेडिकल ऑफिसर रहियो, जंहिं बाद कुझु अरसो लीबिया में पिणु कमु कयाईं। 1973 खां 1976 ताईं लियाकत मेडिकल इस्पताल में ख़िदमतूं सरअंजाम ॾिनाई। 1976 खां 1993 ताईं जनाह इस्पताल कराची में असिस्टेंट प्रोफेसर तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। मुख़्तलिफ़ इस्पतालनि ऐं कॉलेजनि में रहंदड़ डॉक्टर सलेमान शेख सगा जो बानी आहे। हिन तनज़ीम खे सिंध में तालीम सिहत जे सुधारण ऐं फलाही कमनि जे मक़सदनि तहत अॼु ताईं सरगर्म रखियो आहे। हीउ निंढपिण खां अदबी ऐं समाजी सरगर्मियुनि ॾांहुं माइल रहियो। शुरू में ही गाज़ी ऐं सरमद सिंधी जे कलमी नालनि सां बि लिखंदो रहियो। नसर में अफ़साना सफ़रनामा मज़मून पिणु लिखिया अथसि, पर संदसि ख़ासि सुञाणप डॉक्टर तोड़े समाजी ख़िदमतगार ऐं सुञाण दानिश्वर तौरु रही आहे। हीउ मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि जो उहिदेदार ऐं मेंबर पिणु रहियो आहे। 1988 खां 1990 ताईं रोशन तारा स्कूल मैनेजमेंट जो सेक्रेटरी तालीम, मेहराण एजुकेशनल फाउंडेशन जो बानी मेंबर। 1994 खां 1998 ताईं SPO जो चीफ एग्ज़ीक्यूटिव। 1998 खां 2009 ताईं तरदीप रूरल डेवलपमेंट जो चेयरमैन। 1999 खां 2007 ताईं सिंध रूरल सपोर्ट प्रोग्राम जे बोर्ड ऑफ ट्रस्टीज़ जो चेयरमैन। 2001 खां 2003 ताईं ऐं आगा खान इस्पताल जे बहबूद सोसाइटी जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो मेंबर पिणु रही चुको आहे। डॉक्टर सलेमान शेख जे छपियल किताबनि में अखड़ियूं उञायूं, इंसान जा पुरसरार दुश्मन, धरती सोन वरणी, वहम विसारज, गुलनि जहिड़ा ॿारड़ा, चमड़े जूं बीमारियूं ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। खेसि समाजी ख़िदमतनि जी मंझता तौरु पाकिस्तान तोड़े पाकिस्तान खां ॿाहिरि मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, मुख़्तलिफ़ एवार्ड ऐं सनदूं मिली चुकियूं आहिनि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं डॉक्टर सलेमान शेख जो तारुफ़। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे पेश करियूं था अटे ऐं मिसकीन माण्हुनि जे अहंजनि बाबति तज्ज़ियो। पाण ॼाणूं था त आबादगारनि खे हुकूमत कॾहिं बि मुनासिब अघु नाहे ॾींदी। पाण खे इहो बि पतो आहे त अटे जा अघु मुसलसल आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत पारां आवाम खे सस्तो अटो फ़राहम करण जे नाले में पहिरियां 65 अरब रुपयनि जी सब्सिडी मंज़ूरु कई वई। फिलोर मिल्स मालिकनि जे इनकार खां पोइ उहा सब्सिडी 65 अरब मां वधाए 84 अरब रुपया पिणु कई वई। उन्ही बावजूदि सिंधी अवाम खे को बि फ़ाइदो मिली नाहे सघियो। ख़ुराक खाते पारां अटे जो सरकारी अघु 170 रुपया मुक़ररु करण बावजूदि सिंध जे हर ज़िले तोड़े वॾनि शहरनि में अटो 120 खां 150 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहियो आहे। ख़ुराक खातो मार्केट में अटे जो अघु चकासण ऐं फिलोर मिल खे जारी कयल कणिक जी पिहाई वारे अमल खे चेक करण बदिरां बंदि पियल फिलोर मिल्स खे कणिक जारी करे रहियो आहे। कराची जे 6 बंदि पियल फिलोर मिलनि खे लॻभॻि 40 करोड़ रुपयनि जी मालियत जी कणिक जारी कई वई। ख़ुराक खाते कराची जे 2 कामरुनि खे रुॻो शोकाज़ नोटिस जारी करे फ़ाइल बंदि कयो वियो। सिंध हिन वक़्तु शदीद मुआशी ऐं इंतिज़ामी बहरान जे वर चढ़ियल आहे, जिन मां हिकु अहम ऐं सिधी तरह आवाम जी ज़िंदगी सां जुड़ियल मसइलो ख़ुराक खाते में करप्शन ऐं उनजी आला सतह ते थींदड़ सरपरस्ती आहे। ख़ासि तौर ते अटे जे क़ीमतनि जो बेकाबू थी वञणु ग़रीब ऐं विचोले तबिके लाइ रोज़ानी ज़िंदगी खे अज़ाब बणाए छॾियो आहे। हुकूमत तरफ़ां सरकारी अघु मुक़ररु करण बावजूदि मार्केट में उन ते अमल दरामद न थियणु हुकूमती नाअहली जो खुलियल सबूत आहे। अटो जेको हर घर जी बुनियादी ज़रूरत आहे,
अॼु आवाम जी पहुच खां ॿाहिरि थींदो पियो वञे। सरकारी तौर ते अटे जो अघु कुझु ऐं मार्केट में विकिरो कुझु ॿियो। इहो फ़र्क़ु सिर्फ़ु इंतिज़ामी कमज़ोरी न पर मुनज़म करप्शन जो नतीजो आहे। ख़ुराक खाते में मौजूदु माफ़िया फ्लोर मिल मालिकनि ऐं ज़ख़ीरा अंदोज़नि सां मिली भगत करे अटे जी सप्लाई ऐं क़ीमतनि खे पंहिंजी मर्ज़ी सां कंट्रोल करे रही आहे। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त हीअ समूरी सूरतहाल आला इख़्तियारनि जी ख़ामोशी या चइजे त सरपरस्ती करप्शन खे वधीक हाथी ॾेई रही आहे। महांगे अटे जा असर रुॻो बुर्जी खाने ताईं महदूद न आहिनि पर समाज जे हर पहलू ते पवनि था। जॾहिं मज़दूर हारी ऐं नंढो मुलाज़िम पंहिंजी आमदनी जो वॾो हिसो सिर्फ़ु अटो ख़रीद करण ते ख़र्च करण ते मजबूर थी वञे थो त तालीम सिहत ऐं ॿियनि बुनियादी ज़रूरतुनि तां हथ खॼी वञे थो। नतीजे में गुरबत वधे थी, ग़िज़ाई खोट पैदा थिए थी ऐं समाजी बेचैनी जनम वठे थी। हर भेरे जॾहिं अटे जो बहिरान पैदा थींदो आहे त हुकूमत तरफ़ां आर्ज़ी तौरु अटे जा स्टॉल लॻाया वेंदा आहिनि या सस्ते अटे जा पॉइंट्स क़ाइमु कया वेंदा आहिनि। जेको मसइले जो मुस्तक़िल हल न आहे। उहे स्टॉल न सिर्फ़ु महदूद तइदाद में हूंदा आहिनि पर उते बि अक्सर अफ़रा तफ़री सिफ़ारिश ऐं बद इंतिज़ामी ॾिसण में ईंदी आहे। डिघनि क़तारुनि में बीठल अवाम लाइ इहो अमल वधीक ज़िल जो सबबु बणिजे थो। बुनियादी सुवालु इहो आहे त जॾहिं मुल्क में कणक मौजूदु आहे त पोइ अवाम खे अटो महांगे अघ ते छो पियो फ़राहम कयो वञे। ऐं सभ खां वॾो सुवालु इहो आहे त जॾहिं बि कणक लहंदी आहे त आबादगारनि खे मुनासिबु अघु बि नाहे मिली सघंदो, जंहिंजे करे कणक सस्ते अघ ते विकिरो थींदी आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आबादगारनि खे कणक जो न सिर्फ़ु मुनासिबु अघु ॾिनो वञे पर उन सां गॾोगॾु अटे खे पिणु सस्तो कयो वञे त जीअं मिसकीन माण्हू ॿिनि वेलनि जी मानी त खाई सघनि। इन ते ई प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन